तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। कंधकोट खां रिपोर्ट करे रहियो आहे अब्दुल ख़ालिक। चाचड़ घोटकी ऐं कश्मीर में हलंदड़ कारह जे मामले तां तकरार शुरू थियो। ठाह थियण जे बावजूद ॿीहर सावंत बिरादरी जे हथां सुंदराणी क़त्ल थियल सिराज सुंदराणी जे क़त्ल ऐं सुंदराणी बिरादरी जे हथियारबंदनि जे हथां सावंत बिरादरी जा 6 माण्हू ज़ख़्मी थी पिया हुआ, जंहिंजो फ़ैसिलो सुंदराणी हाउस दड़े थी गुज़रियो। 2 करोड़ 40 लख रुपया सावंत ते धुर ते ॾंड। सावंत बिरादरी जा 6 माण्हू ज़ख़्मी थियण जा 86 लख रुपया ॾंड जी सज़ा। टोटल 3 करोड़ 26 लख रुपया। ॿई धुरियूं खीरकंड थी वयूं। इलाइक़े में ख़ुशीअ जी लहर छायल। तफ़सील मूजिबि गोसपुर लॻे ॻोठ दड़ी सुंदराणी में सावंत ऐं सुंदराणी तकरार जो निबेरो PPMPA सरदार आबिद सुंदराणी जे सरपंच हेठि जारी आहे। ॿिन्ही धुरियुनि जे मुअज़िज़ीन समेत निबेरे में वॾे अंग में माण्हुनि पारां जिरगे में शिरकत कई वई आहे। सावंत सुंदराणी तकरार में मारिजी वियल सुंदराणी बिरादरी जे सिराज सुंदराणी समेत सावंत बिरादरी जे ज़ख़्मी थियल 6 ॼणनि हर हिकु फयाज़ अहमद, अब्दुल कादिर, अब्दुल हादी, अब्दुल गफ़ार, मोर ख़ान ऐं तुफ़ैल अहमद सावंत शामिल आहिनि। उन्हनि 6 ॼणनि खे 3 हफ़्ता अॻु कादरपुर शहर जे ॻोठ रईस यार मोहम्मद में पलांद में गोलियूं हणी ज़ख़्मी कयो हो, जंहिंजो अॼु दड़ी ॻोठ जे सुंदराणी हाउस ते निबेरो कयो वियो। सावंत सुंदराणी तकरार जे ख़ात्मे लाइ थींदड़ निबेरे में ॿिन्ही धुरियुनि जा केतिराई मुअज़िज़ अॻुवाण बिरादरी जा चङा मुड़ुस डॉक्टर तारिक सावंत, रईस सुभान, रईस हबीबुल्लाह, मुल्ला जलाल, रईस हाशिम ऐं जलाल बुगटी समेत ॿिया शामिल आहिनि। हिन वक़्तु ॻाल्हियुनि जो अमल जारी आहे ऐं शाम ताईं फ़ैसिले अचण जी उमेद आहे। गोसपुर भरिसां ॻोठ दड़ी सुंदराणी में इलाइक़े जे MPA मीर आबिद हुसैन सुंदराणी जे सरपंच हेठि सावंत सुंदराणी तकरार जो निबेरो थी वियो। ॿिन्ही धुरियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधण बैदि फ़ैसिले जी फ़तवा जारी कंदे चयो वियो त कुझु महीना अॻु थियल गौर प्लेस ते ॿिन्ही धुरियुनि जे निबेरे बैदि सावंत धुर तरफ़ां अगराई भञकड़ी करण ते मथनि 2 करोड़ जो ॾंड ऐं मक़तूल सिराज सुंदराणी जे खून जो एवज़ 20 लख ऐं संदसि घर जी भञ-ड्राह करण जो एवज़ बि 20 लख सावंत धुर ते विधो वियो, जॾहिं त सुंदराणी बिरादरी जे हथियारबंदनि तरफ़ां पलांद में ज़ख़्मी कयल सावंत बिरादरी जे 6 ॼणनि जो एवज़ ॾंड 86 लख रुपया विधो वियो। मजमूई तौर ते ॿिन्ही धुरियुनि मथां 3 करोड़ 26 लख ॾंड विझी धुरियुनि खे खीरकंड कयो वियो।